ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कंदकोट खां रिपोर्ट कर रहे अब्दुल खालिक चाचड़। समाजी तंज़ीम अलखिदमत फाउंडेशन ज़िला कश्मीर तरफान 150 गरीब घराणन में राशन तक़सीम कयो वियो। आसमान सां ॻाल्हियूं कंदड़ महांगाई में गरीबनि जा सहार लहण क़ाबिल तहसीन क़दम आहे। गुलाम मुस्तफ़ा मीरानी तफ़सील मूजिब समाजी तंज़ीम अलखिदमत फाउंडेशन तरफान कंदकोट में ज़िले के मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल 150 गरीब घराणनि में राशन तक़सीम कयो वियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे जमात इस्लामी जे ज़िले कश्मीर जे अमीर गुलाम मुस्तफ़ा मीरानी चयो त हिन ॻाटे टोड़ महांगे में जॾहिं ग़रीबनि जी ख़रीदारी जी क़ुवत जवाब ॾेई चुकी आहे, अहिड़े वक़्त में अलखिदमत तरफां गरीबनि में राशन तक़सीम करण क़ाबिल तहसीन क़दम आहे। उन मौक़े ते अलखिदमत जे ज़िलई सदर हाफ़िज़ उमर फारूक चन्ना चयो त अलखिदमत जे नज़दीक इंसानियत जी ख़िदमत हिकु इबादत आहे। असीं बिना कंहिं मक़सद जे ख़िदमत इंसानियत जो अज़ीम फ़रीज़ो सरअंजाम ॾेई रहिया आहियूं। उन मौक़े ते अलखिदमत फाउंडेशन ज़िले कश्मीर जो सेक्रेटरी जनरल एडवोकेट उबैदुल्लाह बलोच, सेक्रेटरी इतलात एडवोकेट तालिब हुसैन सब्ज़ोई, इलियास नूर चन्ना ऐं ॿिया ज़िम्मेदारनि ऐं सरकारनि रज़ाकारनि पिणु पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं।